बस्तियों अड़ियों मिलियूं जेके दुखी घड़ी में कम अचण वारियूं हिकु कलाम अल्लाह बियो चओ रसूलुल्लाह जादे मिट माट दुखी घड़ी में छड़े वेंदई मन मिट्टीअ जा कबर में विझूं सब वापस दींदई इहो कुरान मजीद कबर में सोहनी सूरत वठींदो तोखे अची दिल जाए दींदो। अल्लाह हज़ारे मानू इन मुकाम में प्यान हजार तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ उहो कयूं जेको कबर में कम अचे हशर में कम अचे हे दुनिया वारा सब एक बेजा मोड़ जा साथी कुरान करीम अरबी मोहम्मद करीम जो तोड़ जो साथी नबी जमियो तो उम्मत याद मेराज ते दो वने तो उम्मत याद ताराज़ी जे तौर ते उम्मत याद पुलसरा ते उम्मत याद पर क़यामत वारे ॾींहुं भी असांजे नबी के उम्मत याद हूंदी। हर नबी क़यामत वारे ॾींहुं आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे चवंदा या रब्बी नफ्सी या रब्बी नफ्सी या रब्बी नफ्सी पर ओ नूर शाह जे जलसे में अचण वारो एड़े दर्दनाक दिहाड़े जे अंदर भी अरबी मोहम्मद करीम चवंदो या रब्बी उम्मती ॾाढियां चओ सुभान अल्लाह एड़े नबी सां सच्चा थियो कुरान सां सच्चा थियो इतरा मानू न आयान जलसे जी शुरुआत इन को भी वधिक हजारन जे तादाद में आसमान को मलाइक लही आयान कुरान बुधन आयान जो कुरान नसीब थींदो आ बख्त वारन के वडे बख्त वारा हो जो पट ते वेठा हो अजु दिलवारी दरी खोलियो त तांजे कल्ब तों कटु लहे ईमान तवां जो ताज़ो थी वने अजु उन कुरान करीम के बुधण आया हो जंहिंजी मजूरी चओ रब पाण ॾींदो। ॾाढियां चओ सुभान अल्लाह बख्त वारान कुरान वारा बख्त वारान कलमे वारा बख्त वारान सुने नबी जा गुलाम बख्त वारान असाबन अहल बैतन जे मनण वारा बख्त वारा उहे जन दुनिया जे हयाती में पंहिंजे अबे अम्मा जी खिदमत कई अबे अम्मा जी खिदमत कई अबे अम्मा के का तकलीफ होंदी त परेशान हूंदा अबे अम्मा के पोड़प में खीर पीआरियूं अबे के जोर ॾिनऊं अम्मा जी खिदमत कयूं बाबे के कपड़ा वठी ॾिनऊं अम्मा मिठीअ के मथे ते ढकण जे लाइ रओ वठी ॾिनऊं दवा दारू ॾिनऊं इहो अबो अम्मा दुआ जा दर खुलियल थी वॾे बख़्त वारो जन जा मरिया अबो भी वियो अम्मा अबे के भी वञणो आ अम्मा के भी छो त हल हल जो जान आ पर कमाए उहे विया जन पंहिंजे अबे अम्मा जी खिदमत कई अबो मरी वियो आ अम्मा मरी वई आ पोयों बचड़ा कुरान था पढ़न नेकीअ जो कम था कन कुरान जा जलसा था कराइन मौलाना दुआ घुरो त सवाब असांजे अबे अम्मा के मिले। अर्ज करण आयो आए उहे जवान कमाया जिनके मिल्कियत मिली जो कुरान वारी असांजे नबी के चई ओ मुंहिंजा सोना नबी दिलबर नबी कंहिंखे तौरेत ॾिनमि कंहिंखे इंजील कंहिंखे ज़बूर तोखे फुरकान ॾिनमि
मुंहिंजा सोना नबी तोखे अहिड़ियूं बशयूं ॾिनम कंहिंखे बि न ॾिनम सतन आयतुनि वारी सूरत बि फातिहा तोखे ॾिनम अज़ीम क़ुरान भी तोखे ॾिनम वलक़द आतैनाक सुभान अल्लाह कर वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी वल क़ुरानल अज़ीम सतन आयतुनि वारी फातिहा सूरत भी तोखे ॾिनम अज़ीम क़ुरान भी तोखे ॾिनम मुंहिंजा सोना नबी हर बीमारीअ जी दवा अलग अलग आ पर जेका तोखे फातिहा सूरत ॾिनी अथमि वो हर बीमारीअ जे लाइ इलाज काफ़ी आ शुक्र कयो हेड़ो मिठो क़ुरान मिलियो आ दुख ही लई आ असांजे नबीअ खे चई वॾी मिल्कियत ॾिनी मां ववजदक आइलन फअगना सजे मके में गरीब आसूदो कयो मां कंहिंखे सोन ॾिनम कंहिंखे चांदी ॾिनम कंहिंखे हीरा लाल जवाहर ॾिनम तोखे वॾे में वॾी मिल्कियत रहमत वारो क़ुरान ॾिनम तोखे रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियुम क़ुरान खे रहमतुल लिल मोमिनीन करे मोकिलियुम ॾाढा चओ सुभान अल्लाह मुबारक दो जाऊं जो पट ते वेही कुरान ॿुधी रहिया हो मूंखे पढ़णो भी कुरान आ ॻाल्हियूं मां वटि न आहिनि छो त जीअरनि ते भी रहमत थी वसे मरी वेलनि ते भी रहमत थी वसे हज़ारे मर्द मायूं मुक़ामनि में बयान कुरान जो आवाज़ वञे थो अॼु उन्हनि जे क़बरनि ते जो रहमत थी वसे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफाउ रहमतुल लिल मोमिनीन हिकड़े पासे ॾांहुं क़ुरान खे रहमत करे मोकिलियई मोमिननि जे लाइ ॿिए पासे ॾांहुं क़ुरान खे शफ़ाअत बणाए मोकिलियई दुनिया जा बीमार हो कंहिंजा दर था खड़कायो हे हकीम क़ुरान ॾिनो तव्हां तव्हांजे सुहिणे नबीअ खे यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम ॾाढा चओ सुभान अल्लाह दुनिया जा बीमार हे हकीम आयो इलाज करण सालन जी बीमारी घड़ीअ में वेंदई अचो कुरान दे हे वो कुरान इन में एडी ताकत जो जबल भी डारे विझंदो आ लहू अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहू खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह फरमाए जेकॾहिं मां कुरान जबलन ते नाज़िल कयां जबल पुरज़ा पुरज़ा थी वञना पर मुझे कुरान जो बारू मुझे सुहिणे नबीअ कयो आहे उहो असांजो नबी जे मक्के में कुरान पढ़ियो मदीने में कुरान पढ़ियो ताइफ में कुरान पढ़ियो बदर में कुरान पढ़ियो उद में कुरान पढ़ियो अॼु बि वञो त मक्के मदीने जे जबलन मां कुरान जो आवाज़ गूंजजी रहियो
अल्लाह चल तो के मक्को भी ॾेखारे मदीनो भी ॾेखारे मां कुरारो तो के दुआ करण आयो आहियां अॼु क़ुरान ॿुधण आयो आहियां पट ते वेठो आहियां अदब सां वेठो आहियां तुझी दीद हिन क़ुरान में आ दुआ तो कयां मन उहा रात थी वञई जो निंड में रब महबूब मोहम्मद जो दीदार करावई ॾाढो थियो सुभान अल्लाह उन्हें नबी जी ज़ियारत थी वञई जे परावन के पंहिंजो बनायो अल्लाह अकबर बिलाल हबश खां आयो पंहिंजो बणायो सुहैब रूम खां आयो पंहिंजो बणायो सलमान फारस खां आयो पंहिंजो बणायो हुजूर ॾे ईंदा विया क़ुरान ॿुधंदा विया कलमो पढ़ंदा विया जो नबी जा गुलाम बनवा असांजे नबी क़ुरान पढ़ियो आशिकन के भी खपे उहे भी पढ़ने भी कुरान बुधने भी जो कुरान अवल कुरान कट सुने नबी जो फरमान सदको वञा सुने सिद्धी कदम कुरान जा सबक जो वधई सुने नबी अगों अबू बकर सिद्दीक दुकान ते कुरान पढ़ंदो उमर फारूक भेण को कुरान ॿुधो अल्लाह झुकाए विधो जो हज़रत उमर के कुरान उस्मान गनी जो कुरान पढ़दे शहीद थियो फसयकफीकहुमुल्लाह वहुव समीउल अलीम वड़े वा सोना उस्मान जान नई शहादत जी मंज़िल माञई पर कुरान जी दामन न छजई इहो दी सुनो उस्मान साईं फरमायो क़यामत वारे ॾींहुं जन्नत में मुझो रफीक हज़रत उस्मान हूंदो जंहिंखे ज़िन्नूरैन जो लक़ब मिलियो आहे ॿिनि नूरनि वारो आहे जंहिंखे हिकिड़ी न्याणी नबी ज़ैनिनी उहा दुनिया मां लॾे वई हज़रत उस्मान गनी रोए पियो नबी तो चए उस्मान छो थो रोए साईं जेका तव्हां पंहिंजी न्याणी मूंखे ॾिनी उहा मुंहिंजी राणी उहा त दुनिया खे छॾे वई नबी था फरमाइनि घबराए न ॿी न्याणी मां रब जे फज़ल सां मां सुहिणे नबी वटि वेठी आ त हुन जो निकाह विझी तोखे घरवारीअ वारो बणायां जी क़यामत ताईं उस्मान तू मां मोहम्मद जो न्याणो हूंदे मां मोहम्मद तुझो सहुरो एॾे मान वारा एॾो मक़ाम इन्हनि जवाननि जो उहो सुहिणो अली सदको अनाज़ जे नंढी उमिरि में ईमान आंदो उहो सुहिणो अली जंहिंखे अम्मा फातिमा जन्नत ख़ातून जहिड़ी कुंवार मिली आहे सद उहा अम्मा जन्नत ख़ातून जेसि ताईं कदम मुबारक जन्नत में न रखंदी तेसि ताईं का औरत जो जन्नत में न वेंदी उहा मां फातिमा नबी सां वठी ईंदी हुजूर उथी वेंदा निड़ ते चुमी ॾींदा फातिमा तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे तोखे मां अबो मोहम्मद ॾिसंदो आहियां मुंहिंजा ॾुख ई लही वेंदा आहिनि जो सहाबा वटि बि क़ुरान हो अहल बैतन वटि बि जो क़ुरान हो सुहिणे हसन हुसैन खे अम्मा फातिमा पींघे में सुम्हारे लोली ॾे बि क़ुरान बोली भी कुरान जो झोली भी कुरान वो हजरत इमाम हसन हुसैन 7-8 सालन जे उम्र में बई भार जो कुरान जा हाफिज बणजी जो जेस ताईं जीअरा हूंदासे कुरान जो न छॾींदासे तॾहिं त चई वातसिमू बिहबलिल्लाहि जमीआ हिन रस्सीअ खे मजबूत करे वठो
साहबा कुरान जी रसी वती, अहल बैतन कुरान जी रसी वती, वलियन कुरान जी रसी वती, इमामन कुरान जी रसी वती, बुजुर्गन कुरान जी रसी वती। ये जमीयत उलमा इस्लाम वारी जमात जेका उन्हनि भी जो कुरान जी रसी वती आ, छो त कुरान मजीद वो रब जो कलाम आ। क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे आशिकनि लाइ रब वटो हुज्जत कंदो, तेस ताईं परे न वेंदो जेस ताईं कुरान परवाननि खे चओ जन्नत में न पुॼाईंदो। ॾाढा चओ सुभान अल्लाह। जो जेस ताईं जीअरा हूंदासीं कुरान न छॾींदासीं। कुरान रहमत, नबी रहमत, वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। हिकड़े पासे दा कुरान के रहमत करे मोकिलियई मोमिनन जे लाइ, बे पासे दा शफात नबी के जहानन जे लाइ रहमत करे मोकिलियई। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। वो नबी मिलियो आ जेको जहानन जे लाइ चओ रहमत बणजी आयो आ। पंजा तो पंजा असांजे नबी परावन के भी चओ पंहिंजो बणायो आ। दुआ तो कयां मना उहा रात ठही जो रब तोखे सुहिणे नबीअ जो दीदार कराए। बिलाल मारा काटियूं, अमार मारा काटियूं। अल्लाह अमार जी अम्मा बीबी सुमैया अबू जहल घुरायुस के हेड सेंदी उठ बियारिया दम हिक जो उत्तर मुआ बे जो ॾखिण ये हलराइंदो मां अधु अधु थी वेंदी। तुझो पुट भी कुरान जा सबक नबी से वट वञी वठे तो तू भी हुजूर जे दर जी गुलामियाणी आहे। जवाब में छा पई चए, ओ अबू जहल खान भली मारा देवार तकलीफा देवार मास हडन को जुदा करणो थी त भली करे छॾ। मां अमार जी मां कदें भी कूड़ न हणंदी मां, छो त मोहम्मद मुस्तफा को सच जो सबक वठी आई आया। भली जान वञे न नबीअ जी गुलामी छॾींदसि न कुरान जी दामन छॾींदसि। मायूं थियूं मारियूं वञनी, तूं काथे आहीं? रात ॾींहुं पादर जे ॾींहुं मोबाइल ड्रामनि जे कढाए, टिकटॉकनि जे कढाए, होटलनि ते वेठो आहीं। रात ॾींहुं मेचिन जूं ॻाल्हियूं थी हयात कर। साहबा खे वाद मिलंदी समूरा चओ अल्लाह जो कुरान पढ़ंदा, रब जो ज़िक्र कंदा, तॾहिं त रब कुरान में चयो फज़कुरूनी अज़कुरुकुम। तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो मां तव्हांजो ज़िक्र कयां। तव्हां माण्हुनि में यादि कयो मां मलाइकनि में यादि कयां। तव्हां फर्श ते यादि कयो मां अर्श ते यादि कयां। तव्हां सुख में यादि कयो मां रब दुख में यादि कयां। साईं दुख में कीअं यादि करें? जॾहिं सकरात लगी मारे कंदे सकरात लगी ज़बान तारूं सां लगी आई। अर्श वारो चवंदो आहे को जेको इनखे खाराए पीआरे। अल्लाह सकरात लगी साव जी निर्गुट में फासंदी, कंहिंजो वसु न हलंदो, हर को पियो निहारींदी। फरमाए तो वैज़ा बलगतिल हुल्कूम व अंतुम हीना इज़िन तंज़ुरून।
जड़ी साह जी निर्गुट में पादो हर को नियारींदो वसु कंजो न हलंदो बच्चा चौंदा अबो वञण वारो आ घरवारी चौंदी मुर्स मुंहिंजो वञण वारो आ ॿाहिरि चौंदा अधो वञण वारो आ दोस्त चौंदा हे प्यारो दोस्त जेको असां सां कचहरियूं कंदो वञण वारो आ इन्हीअ टाइम ते हर को पियो निहारींदो वसु कंजो न हलंदो पर जेके मांखे यादि कंदा उन्हीअ टाइम ते ज़ुबान खोले छॾींदो मान ज़ुबान ते कलमो नसीब कंदो मान ख़ात्मो ईमान सां थी वेंदुनि इहे क़बर में पुॼंदा वेंदा क़बर बिश्त जो बाग़ बणिजी वेंदा ॾाढा नथो करें सुभान अल्लाह थकल आए ॻाल्हियूं न कंदो आए मानन के मस्करियूं थियूं वणनि हे उहो क़ुरान ॿुधाइण आयो आहे जेको रब रसूल सां मिलाइण आयो थी हे उहो क़ुरान ॿुधाइण आयो आहे जेको माखीअ खां बि मिठो आहे हे उहो क़ुरान ॿुधाइण आयो आहे जंहिंमें वॾी ताक़त आहे रब चयो जे मां क़ुरान जी करामत ज़ाहिर कयां त हज़ारनि सालनि जा मरी वियल क़बरनि मां उथी मुंहिंजे क़ुरान जे सचाईअ जी शाहिदी ॾियनि पर इहे क़ुरान जूं करामतूं मां रब पंहिंजे कब्ज़े में रखियूं आहिनि जो क़ुरान भी प्यारो अथसि क़ुरान वारा भी प्यारा अथसि जेके क़ुरान जे कढ लॻंदा रब जी न उन्हनि जे ज़ात ते नज़र न हुस्न ते नज़र न रंग ते नज़र न दौलत ते नज़र रब जी नज़र बाने जे दिल ते आहे इहो माॾे लड़े त माले कोई न कयां अर्ज तो कया मुबारक मौलाना हाफिज गुलाम मुस्तफा साहब के दामत बरकातुम जेको साल में 3 जलसा तो कराए एक कंदरन जे शहर में जो पंजे मदरसे में टियों नूर शाह दे ये 3 जलसा सलाम आए न जवान के मिन्नतां करे दर दर ते वनी मानुन के दावतां दो ॾई अचे हेड़ी जमात दी अचे ये तकलीफ सही हुजूर जे उम्मत के कुरान दो बुधराए हेरे माडे कंदी जाए जलसन कराइण वारन के मानू ताना दीनान मेणा दीनान ये सब गालियों परे दो कंदो अचे कुरान तो हुजूर जे उम्मत के बुधराए रब जे बानन के मन हिकड़ो को मुवैद थी वने जलसे में मुवैद थी वने ते हिकु ही अमल जो काफी शुक्र कर हक वारी जमात सो हक उन्हनि वटा जाते कुरान फरमाई नज़ल अलैकल किताब बिल हक वरी भी जाते तो जय सोना नबी तू जवेन कुल या अय्युहन नास कद जाअकुमुल हक्कु मिन रब्बिकुम फमन इहतदा फइन्नमा यहतदी लिनफ्सि वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा वमा अना अलैकुम बिवकील सदको वञाए कुरान जे नाले तो वेठान आलम वेठान गालियों करण आयो उहो कुरान बुधाइण आयो जेको जबल भी डारे तो छड़े उहो कुरान बुधाइण आयो जेको रब जे ज़ात वट हुज्जत कंदो आदम खां वठी असां जे नबी ताईं जेतरा नबी आया ये रब वट हुज्जत करे न सघंदा कुरान हुज्जत कंदो कुरान चवंदो मुंहिंजा रब हे मुंहिंजो परवानो आहे दुनिया निंड कंदी हे रात जो पढ़ दो सूरत वाक़िया पढ़े सूरत मुल्क पढ़े सूरत सजदा पढ़े सूरत यासीन पढ़े ये सूरतूं रब सां ॻाल्हाईंदियूं ओ असांजा मिठा रब या असांखे कुरान मां कढ या असांजी शफ़ाअत क़बूल कर त हिन आशिक़ खे जन्नत में वठी वञूं रब चवंदो कुरान मां न कढंदो मां शफ़ाअत क़बूल कई मां कुरान हुज्जत करे पंहिंजे आशिक़नि खे जन्नत रे वठी कयो त हिननि जी ज़ियारत सुभान अल्लाह सुभाणे कजां थकल आहियां ज़ियारत कई
नबी तो फरमाए इनाम टे मिलंदई टे एक तुझी नजर पई कुरान ते सालन जी कावड़ तो रब हटाई बियो तुझी नजर कुरान ते पई रब तो कावड़ हटाए रहम जे नजर सा तो निहारई रब तो तोड़े निहारई कुरान जे करे हाने तंजी माना तुझी नजर कुरान ते रब जी नजर तो यो छा खबई रब जे रहम जे नजर सा निहारई त्यों जो ज़ियारत भी इबादत में दो लिखड़ा वई सदको अञा मां कुरान जे नाले तो हे ॻाल्हाइण वारो किताब हुजे को जेको इन को हवाल वठे कुरान अल्लाह जी अमानत आसमान तू खण बार कुरान जो जमीन जबल पहाड़ इनकार कयूं इन्ना अरज़्नल अमानत अला समावात ॾाढा सुभान अल्लाह वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनहा वाशफक़्न मिनहा वहमलहल इंसान कुरान अल्लाह जी अमानत मारे तक आसमान के जमीन के आश गई जे असा बार खणी न सघंदासीं फ़अबैन इनकार कयूं पहाड़ो तव्हां खणो जे पुरज़ा पुरज़ा थी वेंदासीं कुरान जो बार असांजे नबीअ खयो आहे सदको वञासि जेको मके में पियो कुरान पढ़े त मके जा मुशरिक काफ़िर पिया चवनि कुरान न पढ़ मट कर कुरान में हुजूर चयो मके वारो लॾाईंदव लॾे वेंदुमि दुख ॾींदव दुख मां झोली पाए झलींदुमि पर दर दर ते मां मोहम्मद कुरान ॿुधाईंदुमि मोकिलियो ई मांखे रब कुरान जे लाइ जई मट कर जई मट कीअं कया ईत बि कुरान गैर हाज़ा सुभान अल्लाह कर थकल आए गैर हाज़ा औ बदलो नबी जंगे ब्याजन तब्दीली आन कुछ असा दे तू सुर असा तो दे सुराऊं जेड़ो ही तो सा कोने मारे तक बगालियूं काफर नबी जंगे मनीना एक चौंदा तू सच्चारो है बेओ चौंदा तू अमानतदार है अबू जहल के करे दबे अकेला ये में करे मानू चयो अबू जहल हे छा तो करे मोहम्मद मुस्तफा के छोटो तकलीफ आने छा थियो तो के हुजूर तो के केड़ी तकलीफ ॾिनी आ ॾिठई उत्तर निहारे कोई नजर ना आयो दक्षिण निहारे कोई नजर ना आयो ओभर निहारे ओलह निहारे कोई नजर ना आयो छा थो चवेस अबू जहल तो ओ पुछण वारा सारे मक्के की जमीन कुंड कुर्श मां घुमी आ पर मोहम्मद करीम जेड़ो सच्चार मां अबू जहल जे अखि ॾिठो ई ना मज़ो तदिया जड़ी दुश्मन मुझे नबी के मनन बिया पर पो कलमो छो न बिया पढ़न हिदायत रब जे हथ में आ जिद्दी के हिदायत न थींदी आ हुजूर के जे मट कर कुरान में नबी से जो मुझा रब हे चवंदा मट कर कुरान में जे हिया चवेन कुल मा यकून ली अन उबद्दिलहु मिन तिलकाई नफ्सी इन अत्तबिउ इल्ला मा युहा इलैया कुरान बुधाइंदो माए जेको कब्र में कम अचई नबी जो फरमान
होडो हुजूर शफात करई हेडो नबी शफात करई अठई दर जन्नत जा नूर शाह जे जलसे में अचण वारा रब खोले दींदी रब तो सा लेखो ही न कंदो हेडो कुरान शफात कंदो हेडो सोनो मोहम्मद करीम चवेन त मां मट कीअं कयां जेको मारे वही खणी ईंदो आहे उन खां सवाइ मां ॿिए जी ताबेदारी न कंदो आहियां ॿुध लफ़्ज़ क़ुरान जा इन तबिउ इल्ला मा युहा इलैया इन्नी अखाफु इन असैत रब्बी अज़ाब यौमिन अज़ीम मां उन जो बानो थी कियां मां कुरान में कट गया मां उन अल्लाह जे वडे ॾींहं जे अज़ाब कोन ॾियां तो मके वारो भली मांखे दुख ॾियो मांखे रब मोकिलियो इन्हीअ करे अन अतलु अल क़ुरान मांखे त मोकिलियो इन्हीअ करे तई उतलु मा उहिया इलैक मिनल किताब वाक़िमिस सलात ओ मुंहिंजा सुहिणा नबी आहे नबियन जो सरदार आहे सुहिणनि जो सरदार आहे यतीमन जो यार पर ॿ कम तोखे करणा पवंदा तोखे मां लक़ब ॾिना अथमि नाला त असांजे नबीअ जा ज़ाती फरशद मोहम्मद अरशद अहमद मोहम्मद माना सारायल अहमद माना साराह कंदड़ होडो ताह जो लक़ब ॾिनई यासीन जो लक़ब ॾिनई मुज़म्मिल जो लक़ब ॾिनई मुद्दसिर जो लक़ब ॾिनई रहमतुल आलमीन जो लक़ब ॾिनई खातमुन नबीन जो लक़ब ॾिनई बशीर जो लक़ब ॾिनई नज़ीर जो लक़ब ॾिनई अल्लज़ी अरसलहू बिल हक़ बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़निही व सिराजम मुनीरा ॾाढो चओ सुभान अल्लाह छा तो पढ़ा चओ कुरान करीम कुरान हकीम कुरान अजीम कुरान अजीब जिन्हनि कुरान मुंहिंजे नबीअ जो ॿुधो उते जो उते गोॾा झुकायूं हिक ॿिए खे जिन सॾु करे पिया चवनि जिन्हनि उते जो उते ईमान आंदो सॾु करे पिया चवनि अजीबू दाई अल्लाह हिन जवान जा सॾ त ॿुधो जेको रब ॾे थो सॾे हुज़ूर मारे कंदे बहे त शेर ॿुधाए माण्हुनि खे रब ॾे जिन्हनि खे न सॾियो नबीअ जिन्हनि माण्हुनि खे क़ुरान ॿुधाए रब ॾे सॾियो आहे मूंखे रब मोकिलियो ई क़ुरान मजीद जे करे आहे अन अतलु अल क़ुरान मूंखे त मोकिलियो ई क़ुरान जे करे अथई यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लालिम मुबीन हुजूर कुरान पढ़ो कटल कल्ब मानुन जा रोशन थिया कारियूं दिलियूं मानुन जूं पाक थी वयूं नबी के पिया चवनि मट कर कुरान में हुजूर चयो मां मट न कंदुसि मूंखे रब मोकिलियो ई कुरान जे लाइ नबी संगे आख़िर कुरान जे करे लॾायूं ॿुधो नूर शाह जे जलसे में अचण वारो अबे ॾाॾे जो शहर छॾायूं हुजूर चयो मके वारो अबे ॾाॾे जो शहर छॾींदुसि पर मां मोहम्मद दर दर ते वञी क़ुरान ॿुधाई ॾाढा चओ सुभान अल्लाह सदको वञा क़ुरान जे नाले तो कुरान ॿुधाईंदुसि आख़िर मके मां नबी लॾे थो कन खोल रोई निकिता नबी मके मां अबे ॾाॾे जो शहर हुजूर चयो रब मूंखे मको प्यारो थी पर जंहिं शहर में रहां मूंखे
उन्हीं शहर में रहा जेको तोखे प्यारो मको नबी से प्यारो मदीनो अल्लाह के प्यारो अल्लाह चल देखा रही ये बई मुल्क आमीन न थो जे हित ट्रक खंड जी अचे ट्रक दो वेंदे जुती हथ न ईंदई त बाच को छडाया पर घर कान भी को वतियूं ईंदे त कुराड़ो भी पर बियो बाच को कुराड़ो भी खणे ब बाच का त हुजन खंड एडी मिठी न थी जेडो कुरान मिठो आ हिन जे करे नबी रोई निकतो आ मके मां पुट रोए अबो पर जाए धीअ रोए अम्मा पर जाए मुरीद रोए मुर्शिद पर जाए शागिर्द रोए उस्ताद पर जाए अरबी मोहम्मद रोए रब तो पर जाए जिब्रील ये आयत खणी वनो कुरान जी मुझे नबी दे त मुझे मोहम्मद जी मुंह जलाए इन्नल्लज़ी फरज़ अलैकल कुरान लरादुक इला माद जे रब जे ज़ात तो ते कुरान नाज़िल कयो आ वो तो सा वायदो तो करे हाली हलियो वञो वरी तो मां मोहम्मद के माग मोटाईंदो वो वक्त आयो जो मको फतह थियो आ इन्ना फतहना लक फतहम मुबीना ये आयत नाज़िल थी कुरान जी हुजूर डाढो खुश थियान हेरे मारे कन्नी जाए रब तो सचो आ पर रब जा वायदा भी सच्चा हुजूर असा वायदो कई पूरो कई माई मरियम सा वायदो कई बिना बुर्स जे बच्चो दिनो तमाए इन पीके वारे दे इशारो करण तुझो कम इन को गालराए तुझी दामन आजाद करायण मुझो कम वार सदा जन हे बार काढो आंदी कहती रब मरी वञा काल दिया लईतनी मितु कबल हाजा व कुंतु नसियम मनसिया हेरे बार जमण खां अगे ही मरी वञा अर्श वारो तो जे मरियम घबरा न मां जो आया बच्चो भी मां दिनो तमाए मदद भी मां कनो माए हाने तू इनन सां न ॻाल्हा हिनन के चओ त मांखे रोज़ो आ इन पींगे वारे दे इशारो कर वो खाइण जो को रोज़ो रखे मारे तक खाइण जो पीअण जो त न खाईंदुसि मानी भी पानी भी न पीनुम शरबत भी न पीनुम मरियम तू चओ त मांखे ॻाल्हाइण जो रोज़ो ये इशारो के फाशारत लई यो पींगे में पियो तो पुछोस त काडो आयो इशारो कंदी वई रब चयो थी सा पैगंबर ओ पींगे वारा जवान वडो वाज न कजाए नंढड़ो वाज कर तिन जुमलन वारो वाज तू कर त तुझे अम्मा जी दामन आजाद मां कराया इशारो कई इशारो कंदी वई फाशारत लई हेडों पींगे में जवान गाल्हाए रब जे हुकुम सां हिकड़ा पिया चवनि मरियम अल्लाह जी ज़ाल ईसा रब जो पुत्र ॿिया पिया चवनि बदरा नमूने सां ॿार आंदो अथई जॾहिं नंढड़े ॿार ॻाल्हायो फ़ैसिलो ज़ाहिर थी पियो चए पियो काल इन्नी अब्दुल्लाह के तो इब्नुल्लाह नाया अब्दुल्लाह आया मां रब जो पुत्र नाया मां अल्लाह जो बानो आ मांखे किताब दिनो तई मांखे किताब दिनो तई जे मां बदरा नमूने सां जा त मांखे नबी न बनाया मांखे किताब भी दिनो तई नबी भी बनायो तई रब जे मरियम दे हाल साईं थोड़ा करे जड़े बच्चे को गालराई दामन मुंजी आजाद कराए जड़े बियो कुछ खपई के पानी को ने पीण ला अकेली ही मट पानी जो देसा यो खपे त बियो ॾिया के न नहरियों पानी जो वहाए दिनियो मास नहर वहाए दिनी मास फनादा सुभान अल्लाह तकर थकल मां कुराड़ो दाहां तो क्या तुझा चप्पन था चोड़न फनादा
मिन तहतिहा अल्लाह तहज़नी कद जाला रब्बु के तहतक सरिया नहर पानी जी वाए दिनी माज पी भला खावा जा बुखी भी आया के सुकल थोड़ो खजिया जो डिसेंदी लोडो तूंदे त खार का मां केरिया के सुकल बुंडा छड़ई भी नाए फरो भी नाए बुरकू भी नाए मेरे मुझे सुकल बुंडा छड़ई नाए फरो नाए बुरकू नाए दमाद आया हाने लोडो जण तू जो कम व हुजी इलई की बिजिन नखला तुसाकिद अलैक रुतबन जनिया लोडो जण तू जो कम पकला ताजियूं असीलियूं केरे तो के खाराण मां रब जे ज़ात जो कम रब त सचो आ रब जा वायदा भी सच्चा मूसा जे मां सां वायदो कई बच्चो दिनो दवाए हिन के खीर पियार वाहना इला उम्मी मूसा अन अर्जी फैजा खिफ्ते अलई फअल्की फिल यम वला तखाफी वला तहज़नी इन्ना रादूहु इलैक वजाइलू मिनल मुरसलीन सुभान अल्लाह गलियों नदी कुरान टियों सांगण को परेम हिकड़े चेदे कुरारो आ देखे ते किरे तो ही केड़ो वाज कंदो ओ मौली यासीन चन्ने खेजो मजो सदाई करे वो भी पंजो मां मोटी वेंदुस पोइते जेदा वेहारियो 2 कलाक 8 मिनट कुरान पढ़म हुन फरके जा मानू आया सवाल जवाब करना जदी कुरान बुधो झुकी वेही रहा हथन के चुमियूं प्याजन तो मौलाना वाह जो कुरान बुधायो थी नबी जो शान मजो मां टको भी न ला तगारी ते भी न को भी हारे मजूरी ते भी न भी हारे यो सजो कमाल है न कुरान जो जिंबड़ो कुरान के ते इज्जत वधे बुजुर्गन जी इज्जत वलियन जी इज्जत मदरसन वारन जी इज्जत मुवाहिदन जी इज्जत मोमिनन जी इज्जत छाजे करया जो कुरान जे करया कुरान पारसा लोग के पारस लगे डंगी सोन बनाए जिनके कुरान जो रंग लगे उनके कुरान जन्नती बनाई छड़ी दुआ है अल्लाह ताला मौलाना सुरी आयो मां समझो बुजुर्ग भी बैठो आ साईं जन के विहाण भी मुनासिब मां नथो समझा हाँ ये वड़ा न समझा अल्लाह ताला मुझे गालायन कबूल करे खल्क भी हाने आई आ अबोड़े चंद मानू आ कुरान छिके आयो आ छो तो कुरान रहमत जो खजानो आ मुबारक दवा जलसन में इंदा क्यों ईमान पंजो ताजो करे वेंदा क्यों घर मोटी वेंदा रहमत वेठा हो भी रहमत थी वसे इंशाअल्लाह कुरान जे करे घरन में बच्चन में रिज़्क में बरकत पेजी वेंदी कुरान जे करे आयल अज़ाब रब टारे छड़ींदो मूसा जी मां सां भी जेको वायदो कई पूरो कई खीर पियार के दरिया थो वहे इन में अल्लाह चेस मूसा जी मां नथी दिल जले कोई दरिया थो वही इन में मुझे हवाले करे अन तारो आ बुढ़ी वेंदो जे गणती न कर बच्चो तुझो आ रसूल नबी मुझो आ मां तारींदो तारींदो तुझे दर जे अंदर आने दींदो मां घबरा न तुझो बच्चो तोखे एडो प्यारो ना है जेडो मां रब के प्यारो आ वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।